हाला मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त हाला में सिविल सोसाइटी पारां हिंदू बिरादरी सां ॾियारी गॾु मल्हाइण जे सिलसिले में तक़रीब कोठाई वई है। तक़रीब में हाला समेत भिटशाह, सईदाबाद ऐं मटियारी सां तालुक़ रखंदड़ हिंदू पंचायत जे अॻुवान समेत सियासी, समाजी, इल्मी ऐं अदबी सहाफ़ी बिरादरी जी मौजूद शख़्सियतनि तमामु वॾे अंग में शिरकत कई है। ॾियारी जी तक़रीब में सिविल सोसाइटी सिंध जे अॻुवान सैयद गुलफाम शाह, सरदार अयाज़ मेमण, के नारायण दास, रमेश कुमार दीवान, कुंदन लाल, महाराज रतन लाल, जयराम, विजय कुमार, मंठार भील, अब्दुल रशीद डेथो, रहमतुल्लाह तुर्त, शोएब काका, सहाफ़ी अशरफ, अब्दुल गफूर मेमण, रजब बोज़दार ऐं ॿियनि तक़रीब में शिरकत कई। इन मौके ते ॾिया ॿारे मिठाइयूं विरायूं वयूं ऐं मुबारक ॾेई ख़ुशी जो इज़हार कयो वियो है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।